गराब कराची खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर रतो देर में जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते पुलिस जी चढ़ाई चादर ऐं चौदेवारी जो तक़दुस पामाल कंदे समूरे घर तलाशे कुझु बि न मिलण जी सूरत में जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जे अज़ीज़नि खे गिरफ़्तार करण ऐं मौलाना राशिद महमूद जे रस्ता रोक ख़िलाफ़ कराची ज़िले ओलह जे जसकम यूनिट लासी ॻोठ जे सदर पप्पू भुट्टो ऐं ॿियनि जे अॻुवाणी में सरकारी अस्पताल चौक लासी ॻोठ खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। जेके बि ही ॿई वाक़िया थिया आहिनि उहे ॿई सिंध परस्त ऐं उहे ॿई ख़ानदान सिंध सां सचा रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुजे या का ॿी धुर हुजे उहे हमेशह हिननि खां ॾिनल रहिया आहिनि त सिंध जी अवाम वोट हिननि खे ई ॾिए थी। ऐं डॉक्टर राशिद मोहम्मद सूमरो साहब जे ख़ालिद मोहम्मद सूमरो जे पुटु राशिद मोहम्मद सूमरो साहब ते जेको कातिलानो हमिलो थियो आहे हींअर तव्हां ॾिसो था त हुनजी जेका स्ट्रगल हले पई जेका हुनजी जदोजहद आहे भई मथां बलदियाती इलेक्शनूं अचनि थियूं पीपल्स पार्टी ख़ौफ़ज़द आहे उहो कहिड़ा बि हरबा हलाए पंहिंजी तौर ते हू कोशिशि नाकाब छा चवनि त नापाक इरादा आहिनि हुननि जा त जीअं हुननि जी असां जदोजहद खे रोके सघूं पर इहा हुननि जी भुल आहे। हू शहीद जो बचिड़ो आहे। डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सूमरो बि शहीद थियो सिंध ताईं ऐं राशिद मोहम्मद सूमरो बि उन कड़ी खे खणी थो हले। ऐं सनान खान कुरैशी उहो त मुंहिंजे ख़्याल में महबूब अॻवान जो पुटु आहे ऐं पाण बि असांजो महबूब आहे सिंध जी अवाम जो महबूब आहे। ऐं सिंध जी अवाम जेका हुननि खे मोट ॾिए थी नवाब वली मोहम्मद वाक़े में तव्हां ॾिठो केतिरा जज़्बाती मंज़र हुआ। असांजूं कॉन्फ्रेंस धुरियूं सभु हुते हुयूं पर जॾहिं सनान खान पहुचे थो ओॾी महिल वायुमंडल ई चेंज थी वियो ऐं सम्झो त सॼे जलसे जो रुख ई चेंज थी वियो। सॼी अवाम मुतवजह होॾो हुई त गवर्नमेंट बि सम्झे थी त अवाम मोहबत हिननि सां थियो करे कहिड़े बि तरीक़े सां हिननि खे दॿायूं। मासूम ला जो स्टूडेंट हुयो कोसेन खान जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो कोसेन खान जो इन सियासत सां तालुक़ु न छा वाज़े तरीक़े सां जसकम चेयरमैन चए पियो त भई चेयरमैन त मां आहियां ऐं मां ई चेयरमैन आहियां। अगरि को मूं ते ॾोह आहे कुझु बि आहे तव्हां मूंखे गिरफ़्तार कयो। हीअ त मासूम ॿार आहे ला जो स्टूडेंट तव्हां हिनखे छो था गिरफ़्तार कयो। इन मुंहिंजो अंदाज़ो लॻाए सघिजे थो पीपल्स पार्टी जी कोशिशि इहा ई आहे कहिड़े बि तरीक़े सां सिंध दोस्त धुरियुनि खे कॉम्प्रस्तनि खे दॿायो वञे त हू जीअं सिंध में पंहिंजी 12-13 सालनि खां वठी हिकिड़ी बदउनवान हुकूमत कनि था ऐं अवाम जा हक़ खाइनि था त हीअ जेके कॉम्प्रस्त आहिनि अवाम जी जदोजहद कंदा उनखे दॿाइण जी कोशिशि आहे। साईं सिंध में ख़ासि तौर ते जेके सिंध परस्त धुरियूं आहिनि जेके सिंधी क़ौम जे लाइ या सिंध जे वसीलनि जी मालिकी जी ॻाल्हियूं कनि थियूं ख़ासि करे उन्हनि खे हिते हिट कयो पियो वञे। इन खां अॻु में कराची जे अंदरि जसकम चेयरमैन जे घर ते चढ़ाई कई वई ऐं उन जे नंढे भाउ कोसेन खान खे गिरफ़्तार कयो वियो। अवामी प्रेशर जे बाद में उनखे आज़ादु कयो वियो। वरी कल्ह राति असां ॾिठो त सिंध परस्त मौलाना राशिद महमूद सूमरो जेको सिंध लाइ लोचींदे ऐं जदोजहद कंदे नज़र ईंदो आहे तंहिंजी रस्ता रोक कई वई जेके वण वॾे रस्ता बंदि करे उन ते हमले जी कोशिशि कई वई। साॻे ई ॾींहुं 2 कलाकनि खां पोइ जसकम जे चेयरमैन सनान कुरैशीअ जे घर ते रते देरे में चढ़ाई कई वई जंहिंमें हुनजा मिट माइट अज़ीज़ उतां गिरफ़्तार करे गुम करे छॾिया अथऊं। जॾहिं हद जे थाणे तां जसकम चेयरमैन इंफॉर्मेशन वठण जी कोशिशि कई त हद जे SHA माना लाइल्मीअ जो मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त मूंखे को इल्मु ई न आहे। हीअ हथु वठी सिंध जे अंदरि जेको माहौल ठाहिनि पिया या सिंध परस्त या सिंध दोस्त जेके धुरियूं उहे सियासत कनि पियूं उन्हनि खे हथु वठी तंग कयो पियो वञे। आया कि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट नवाब वली मोहम्मद जेको वाक़ियो थियो या इन खां अॻु में सिंध जी नियाणियुनि सां यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में जेके मसइला मामला थियनि था उन्हनि ते हमेशह सिंध जे क़ौमपरस्त कारकुननि ई आवाज़ु उथारियो आहे। हाणे ही कोशिशूं करे उन आवाज़ खे दॿाइण जे लाइ मुसलसल अहिड़ा हथ कंडा हिननि ते आज़माया था वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।